खालिद साहब, नवाब साहब जी जेका सिंध लेवल ते जेका मक़बूलियत आहे उन जो राज़ छा आहे तव्हांजी नज़र में? साईं, सॼी सिंध में चंद सियासतदान हुआ जेके बचपन खां नंढी उमिरि खां सियासत में आया। जीअं ज़ुल्फ़िकार अली भुट्टो नंढी उमिरि खां सियासत में हो। सही। साईं JM सैयद नंढी उमिरि खां सियासत में हो। रसूल वली जो नंढी उमिरि खां सियासत में मौजूदु हो। 12 13 साल 18 साल जी उमिरि में सियासी तरह माना मुतहरक माण्हू आहे। यानी हे उहे आहे जेके नेचुरली तौर ते सियासी माण्हू आहे, सियासी ज़हन आहे। ॿियनि माण्हुनि खे जेके तव्हां ॾिसो पिया, इनखे हालात सियासतदान कयो आहे, के कारोबार लाइ सियासत में आया आहिनि, त हीअ उहे नेचुरली सियासतदान हो। उन नेचुरली सियासतदान हर ज़माने में अवाम दोस्त पॉलिसियूं, चाहे यूरोप जो दौरु हुजे, चाहे वोटर लिस्टुनि जो मामिलो हुजे, चाहे सिंध जा क़ौमी मामलात हुजनि, चाहे जमहूरी जदोजहदूं हुजनि, त उहे माण्हू इहो फुड़ी फुड़ी तला हर जदोजहद में, जॾहिं हर जदोजहद में तव्हांजो किरदारु बहितरीनु रहियो, त पोइ उहो किरदारु जॾहिं 70 साल ताईं हले, त पोइ उहो अवाम जे अंदरि हर तबिके जे अंदरि मक़बूल थी वियो। इन करे नवाब साहब पंहिंजनि ऐं परावनि सॼी सिंध में मक़बूल उन करे हो जो हुनजूं जदोजहदूं हुनजा रफ़ीक रहिया हुआ। सही। के MRD में रफ़ीक रहिया, के वोटर लिस्टुनि में जा रफ़ीक रहिया, उहे हुनजूं यादूं सभिनि सां हुन करे सभई माण्हू एतिराम कंदा। हुनजा अपोज़िशन मुंहिंजो एतिराम कंदी हुई ऐं वोटरनि जो त उहे हू पंहिंजो हीरो हो। सही। अच्छा, नवाब साहब खे तव्हां सिंध जे ॿियनि सियासतदाननि में कहिड़े पाए जो सियासतदान सम्झो था? हाणे सची ॻाल्हि कबी छो त के शयूं जेके तारीख़ जे डिघे पंध खां पोइ चिटियूं थींदियूं आहिनि, त नवाब यूसुफ खे जेके सची ॻाल्हि कबी त काफ़ी माण्हू चवंदा त ख़ालिद मुजाहिद जेको तजावुज़ करे छॾियो, हद खां मथे नवाब साहब जे मुतलिक़ ॻाल्हाए शई। सही। हाणे जेके असां वटि क़ौमी हीरो, जॾहिं बि कंहिं माण्हू खे तव्हां मापींदव त तव्हांजा मक़बूल तरीन क़ौमी हीरो आहे उन्हनि जूं ख़ूबियूं उनखे ॾिसंदव ऐं पोइ हुन शख़्स सां उनखे मिलाईंदव, तॾहिं तव्हांखे ख़बर पवंदी त उहे गुण हुन में कहिड़ा कहिड़ा हुआ। मिसाल तौरु शहीद ज़ुल्फ़िकार अली भुट्टो इंतिहाई जमहूरियत पसंदि, पाकिस्तान जे अंदरि जमहूरियत अवाम दोस्त माण्हू हो। नवाब यूसुफ बिल्कुलु उनजे फ़िक्र सां लाॻापियल माण्हू हो ऐं उन ई क़िस्म जो जमहूरियत हो पसंदि हो। सही। साईं JM सैयद सिंध धरती सां इंतिहाई इश्क कंदड़, मुहबत कंदड़ माण्हू हो। इन शइ साईं JM सैयद खे सिंध जे अंदरि मक़बूल रखियो आहे। नवाब यूसुफ सिंध धरती सां एतिरी मुहबत कंदड़ हो, एतिरो ई सिंध धरती जे लाइ जेको आहे सो जदोजहद कंदड़ माण्हू हो, एतिरो ई सिंधी माण्हुनि जे लाइ उनजे हक़ूक़ लाइ ॻाल्हाईंदो रहियो, जेतिरो साईं JM सां इहो बि हुन में गुण हो। सही। रसूल वली जी साहब जी वॾी मक़बूलियत जेका हुई उहा हुई सिंधु दरिया जो कालाबाग डैम ख़िलाफ़ जदोजहद। ऐं नवाब यूसुफ खे तव्हां जॾहिं ॾिसंदव त नवाब यूसुफ पाणी जे फुड़े लाइ, पाणी जे हक़ जे लाइ मुकमिल तौर ते पार्लियामेंट जे अंदरि सभ खां वधीक जदोजहद कंदड़ किरदारु हो। त नवाब साहब चवंदो पाणी सिंध जो केॾांहुं वियो, सॼी सिंध लाइ झेड़ो, पोइ तव्हांजे बिराजनि लाइ झेड़ो, पोइ आख़िरी वाटर लाइ झेड़ो, आख़िरी वाटर जे आख़िरी हारी जे लाइ बि झेड़ो करणो। इहो माण्हू हो जेको प्रैक्टिकल तौर ते इहे उहे ख़ूबियूं हुयूं जेके असांजा इहे टई क़ौमी हीरो आहिनि। सही। फाज़िल राहू हैदर बुख जतोई में वरी ॿिया असांजा 2 क़ौमी हीरो ॿिया आहिनि, जंहिंमें शहीद फाज़िल राहू आहे ऐं हैदर बुख जतोई आहे। उहे वरी ग़रीबनि, मिसकीननि, मोहताजनि, सुञाणनि न सुञाणनि सां मुहबत कंदड़ माण्हू आहे। त नवाब यूसुफ खे राति जो केरु बि माण्हू फ़ोन कंदो हो त उहो फ़ोन खणंदो ऐं कोन पुछंदो हो त उहा कहिड़े हल्के जो आहे, वोटर आहे कोन वोटर आहे, कहिड़ी UC में थो रहे, चवंदो मसइलो छा? चवंदो साईं हीउ मसइलो आहे मुंहिंजो, ग़रीब आहियां, मूं फ़ोन कयो आहे, मूंसां हीउ मसइलो थी वियो आहे। चवंदो पोइ मिंट वेह, आउं तुंहिंजो मसइलो हल करियां। उन माण्हू खे न ॼाणणु न सुञाणणु, न पुछणो त वोटर आहे, न पुछणो त हिंदू आहे, न पुछणो आहे मुस्लमान आहे, न पुछणो आहे त मुंहिंजे हल्के जो आहे या हल्के खां ॿाहिरि जो आहे। उन माण्हू जो उते मसइलो हल करणु। अहिड़ा तव्हांखे लातइदाद माण्हू मिलंदा जंहिंजा नवाब साहब खे हुन फ़ोन कई हूंदी, नवाब साहब फ़ोन करे पोइ जंहिं मामले हूंदो उन मामले खे हल करे पोइ फ़ोन करे हुनखे ॿुधायो वञे त तुंहिंजो मसइलो हल थी चुको। इहा शइ जेका हुन माण्हू में इन शयुनि मजमू हो। नवाब यूसुफ खे तूं जेकॾहिं तूं यकजा कंदे त उनखे तव्हां JM सैयद बि नज़र ईंदो, उन में तोखे रसूल वली जो बि नज़र ईंदो, उन में ज़ुल्फ़िकार अली भुट्टो बि नज़र ईंदो, उन में फाज़िल राहू बि नज़र ईंदो, उन में हैदर बुख जतोई बि नज़र ईंदो। तनक़ीद ज़रूरु थींदी हिन गुफ़्तगू ते, मूंखे ख़बर आहे पढ़िया लिखिया दोस्त जेके चवंदा यार तव्हां तजावुज़ करे विया आहियो, पर वक़्तु ॿुधाईंदो त हिन माण्हू जा किरदार जेके आहे
उनजी मुशाबत हुई इन असांजे क़ौमी हीरो इन सभिनी शयुनि गॾिजी हुनखे मक़बूल कयो। सही।